भारतीय अदाकार सलमान खान कातिलाणे हमले खां ज़रे घटि बची वियो आहे। भारतीय मीडिया दावा कई आहे त सलमान खान खे क़त्ल करण लाइ हिकु गिरोह तयारु वेठो हो, पर सलमान खान जी क़िस्मत भली हुई जो हू ज़रे घटि बची वियो। रिपोर्ट मूजिबि सिद्धू मूसेवाला खे क़त्ल कंदड़ ॾोहारी लॉरेंस बिश्नोई तरफ़ां हिकु शार्प शूटर खे सलमान खान खे मारण लाइ मोकिलियो वियो हो, जंहिं कोशिश बि कई। दावा कई पई वञे त शार्प शूटर हाकी जी केसिंग में हथियार लिकाए सलमान खान जे घर ॿाहिरां पहुतो हो। शूटर वटि इहा ॼाण हुई त सलमान खान सुबुह जो साइकिल हलाइण लाइ घरां निकिरंदो आहे त अकेलो हूंदो आहे ऐं साणसि का बि सिक्योरिटी न आहे हूंदी। जंहिं ॾींहुं शूटर्स सलमान खान जे घर ॿाहिरां खेसि क़त्ल करण पहुता, उन ॾींहुं सलमान खान सां गॾु पुलिस जा जुथा बि मौजूदु हुआ ऐं संदसि घर ॿाहिरां नंढड़ी तक़रीब बि हली रही हुई। माण्हुनि जी पीउ ॾिसी शूटर्स परेशान थी विया ऐं सलमान खान खे क़त्ल वारो मंसूबो मुलतवी करे छॾियो। रिपोर्ट मूजिबि लॉरेंस बिश्नोई जे मोकिलियल शूटर्स खे पुलिस हथां पकड़जण जो डपु हो, पर अञा ताईं इहा गैंग सलमान खान जे पुठियां पियल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk